करप्शन एक नासूर है जैके ख़त्म करण लाइ असां निकिता आहियूं ऐं तव्हां असांखे करप्शन ख़िलाफ़ गॾिजी जिहाद करणु घुरिजे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार कमिश्नर लाड़काणो डिवीज़न गंवर अली लगारी करप्शन ख़िलाफ़ ॾींहुं मल्हाइण जे सिलसिले में एंटी करप्शन खाते लाड़काणो तरफ़ां निकितल रैलीअ खे ख़िताब कंदे कयो। हुन वधीक चयो त असांजे मुआशिरे में करप्शन फैलिजी वई आहे, जंहिंजे ख़ात्मे लाइ तव्हां ऐं असांखे गॾिजी जिहाद करणु घुरिजे, छाकाणि त मुल्क जी तरक़ीअ लाइ उहो ज़रूरी आहे त करप्शन ऐं रिश्वत जी पाड़ पटणु घुरिजे ऐं उहा हर फ़र्द जी ज़िम्मेवारी आहे त हू करप्शन ख़िलाफ़ आवाज़ उथारे ऐं उन सां गॾु समूरे मुआशिरे खे पिणु उन ॻाल्हि ते क़ाइल करण जी कोशिशि करे त जीअं असांजो मुल्क तरक़ी करे सघे। उन मौक़े ते एंटी करप्शन जे असिस्टेंट डायरेक्टर ग़ुलाम सरवर अबड़ो ख़िताब कंदे चयो त आम माण्हू पंहिंजूं शिकायतूं करप्शन ख़िलाफ़ असां ताईं पहुचाइनि त जीअं संदनि दाद रसी थी सघे ऐं जिते बि करप्शन थिए थी उनखे ख़त्म करण लाइ असीं क़दम खणी सघूं ऐं उन सिलसिले में आवाम असां सां ताउन करे। यादि रहे त हीअ रैली गवर्नमेंट पायलट हायर सेकेंडरी स्कूल लाड़काणो खां शुरू थी, जेका शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदी शाहनवाज़ भुट्टो मेमोरियल लाइब्रेरी लाड़काणो खां थींदी SSP चौक लाड़काणो वटि पहुती, जिते क़ौमी तरानो वॼाए क़ौमी परचम खे सलामी पेश कई वई। हिन रैली में डायरेक्टर सेकेंडरी स्कूल अख्तर अली कोरेजो, गवर्नमेंट पायलट हायर सेकेंडरी स्कूल लाड़काणो जो प्रिंसिपल अलाबख्श सुमरो, उन खां अलावा मुख़्तलिफ़ सरकारी इदारनि जे ऑफिसरनि, सिविल सोसाइटीअ जे नुमाइंदनि, शागिर्दनि ऐं आम माण्हुनि वॾे तादाद में शिरकत कई।